दुबई में सिंधी संगत तरफ़ा मौसीक़ी की तक़रीब में सिंध ऐं हिंद जे फ़नकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। तफ़सील सारंग सिंधीअ जी हिन रिपोर्ट में। 20 सालनि खां सिंधी ॿोली जी जागरता लाइ दुबई में सिंधी संगत शेख राशिद हाल में सिंधियत जे जज़्बे जे उनवान हेठि म्यूज़िकल प्रोग्राम करायो वियो। तक़रीब में हिंद ऐं सिंध जे बहितरीन फ़नकारनि हुमेरा चन्ना ऐं मोहित लालवाणी सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। मोहित लालवाणी तोखे वठण मुंहिंजा जानी ॻाए माण्हुनि खे झुमरियूं हणण ते मजबूर कयो। छबेरा निगार एवॉर्ड हासिल कंदड़ सिंध जे नाले वारी गुलूकारा हुमेरा चन्ना राणो ऐं मोर थो टिले ॻाए महफ़िल ते सहरतारी करे छॾियो। भगत घनश्याम पंहिंजे निराले अंदाज़ में कंवर भगत राम जी कहानी ॿुधाए ऐं संदसि गीत ॿुधाए सुरीले अंदाज़ सां ॼाण ॾिनी। कमलेश दयालानी केडी पंहिंजे मज़ाह ज़रिए माण्हुनि खे खिलाए खिलाए खेरो करे छॾियो। प्रोग्राम जी ऑर्गेनाइज़र आशा चांद पंहिंजे सुहिणे अंदाज़ सां कंपेयरिंग करे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। तक़रीब में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दुबई में सिंधी ॿोली खे हथी ॾियण लाइ प्रोग्राम कराइण सुठो सवण आहे। का बि ॿोली ॿुधण सां ई सिखबी आहे, बिना ॿुधण जे त थींदी कान। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि जे कननि ते सिंधी ॿोली जो परलाव पवे। गाना सिलेक्ट करणु उन्हनि जो कहिड़ो सही ॻाल्हि लॻंदी सुठी थींदी आहे, इहो कमु करणु अलबत् अहिड़ो आसान कान्हे। उन जा बि केतिरा ई रीज़न्स थी सघनि था, पर मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे छाकाणि इन ज़रिए मूंखे लॻंदो आहे त मां पंहिंजी ॿोलीअ लाइ पंहिंजी जातीअ लाइ कुझु करे रही आहियां जेको ॿिया नथा कनि ऐं ॿियनि खे करणु खपे। हिंद ऐं सिंध जा सिंधी गॾजनि था त घटि में घटि हिक ॿिए जो प्रोग्राम ॾिसंदा त कल्चर जो जेको हिक ॿिए वटि अचण वञण जो ॻाल्हि थिए थी उहा ॾाढी ज़रूरी आहे। बदकिस्मती अॼुकल्ह जेका नंढी टीही आहे, नंढी उमिरि जा जेके ॿार आहिनि उन्हनि सां माइट सिंधीअ में कोन था ॻाल्हाइनि, उन्हनि में ॿारनि जी ग़लती कोन्हे। त मां इहो चवंदुसि त आशा दीदी जेका कोशिशि करे थी ऐं ॿिया सभु जेके बि कोशिशि कनि था पंहिंजे पंहिंजे तौर ते माइटनि खे पाण खे कोशिशि करणु खपे त ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि। तमामु वॾो मैसेज आहे त हिंद ऐं सिंध जे लाइ जेकी प्लेटफॉर्म आहे उहो ख़ैर सगाली ऐं अमन वारो आहे। अॼु मूंखे तमामु सुठो लॻो आहे, इन करे जो इंडियन ऑडियंस हुई सभु, पर उन्हनि तमामु प्यारे नमूने सां ॿुधो। इन करे जो ॿोली जेकी आहे उहो तमामु वॾी अहमियत जी हामिल आहे असांजी ॿोली, सिंधी ॿोली। मूंखे ॾाढो पंहिंजाप फील थो थिए हिते, छो त माण्हू हिते हिंद मां बि आहिनि, सिंध मां बि आहिनि ऐं हिंद सिंध जा माण्हू जेका हिते रहंदा आहिनि हू मतिलबु हिकु दिलि हिकु जान मतिलबु एग्ज़ाम्पल सेट करे रहिया आहिनि सभिनि जे लाइ। अमरीका मां प्रोग्राम में शिरकत लाइ पहुतल गुंजन अमरनानी चयो त हू अमरीका में अहिड़े क़िस्म जा सकाफ़ती प्रोग्राम ॾिसण लाइ सिकी वेंदा आहिनि। आशा चांद जूं कोशिशूं तमामु घणियूं उत्साहींदड़ आहिनि। ऐं मुझे शो ॾाढो वणियो। मुंहिंजो फेवरेट पार्ट हुअसि मोहित लालवानी जो परफॉर्मेंस। मूंखे लॻंदो आहे कि हू असांखे असांजे गाने खे कूल ठाहे छॾियो आहे। तक़रीब जी पुॼाणी ते फनकारनि हो जमालो ॻाए महफ़िल खे रक़्स करण ते मजबूर कयो। सिंध समूरी सूहा हो जमालो ही सुहिणा साणू सिंध जा हो जमालो ही चौथा माण्हू सिंध जा हो जमालो हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो। सिंधी माण्हू दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजनि पंहिंजी सक़ाफ़त जी प्रचार कंदा रहंदा आहिनि। सारंग सिंधी, सिंध टीवी न्यूज़, दुबई।